वसल्लम असां खे सबक सेखारिया आहिनि त पंहिंजी ज़ात जो बि ख़्यालु रखो ऐं तव्हां जीअं पंहिंजो ख़्यालु कयो था ईअं ॿियनि जी ज़रूरतुनि जो बि ख़्यालु रखंदा कयो। हता के कंहिं प्यासे खे पाणी पीआरियो, कंहिं प्यासे जिगर खे रॼायो, कंहिं उञारे जी उञ लाहियो। अल्लाह ताला इन पाणी जे ढुक जो बि तव्हांखे अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो ऐं उनजो अहिड़ो अजुर अता फरमाईंदो जो उहो पाणी जो हिकिड़ो ढुक तव्हांजे लाइ जहन्नम जी बाहि खां निजात जो सबब बणिजी वेंदो। अफ़ज़लु सदक़ते सिक़ल मां, सभिनी ख़ैरातुनि में भले में भली ख़ैरात मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहा आहे पाणी जी ख़ैरात। पाणी पीआरियो, माण्हुनि खे पाणी जी ख़ैरात पीआरियो, इंसाननि खे, माण्हुनि खे, जानवरनि खे, पखी परिंदनि चरिंदनि खे। अल्लाह ताला उन पाणी जे पीअण सां तव्हांजे गुनाहनि खे बख़्शे माफ़ करे छॾींदो। तव्हांजी सिहत सलामत थी वेंदी, तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवंदी, तव्हांजे औलाद खे अल्लाह फर्मा बरदार बणाईंदो, तव्हांजे घर खे अल्लाह अमुन ऐं सुकून वारो बणाईंदो जे तव्हां घणी पाणी जी ख़ैरात कंदव। असांजे मुआशिरे में केतिरा माण्हू मुसाफ़िर, मज़दूर, ग़रीब माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे अचानक महिनत जे करे पाणी जी तलब हूंदी आहे, पाणी जी उञ लॻंदी आहे, पोइ ऐं टाइम ते पाणी मिलणु मुश्किल हूंदो आहे। उन्हनि जे लाइ सबील लॻाइजे, खूह खोटाइजे, को साईं मुंहिंजा कूलर रखाइजे, उन्हनि जे लाइ पाणी जो इंतज़ाम कजे। को प्यासो अचे पाणी पी वञे त इन खां भलो अमल ॿियो को आहे ई कोन्हे को। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त लैस सदक़तुन अअज़म अजरम मिन माइन, पाणी जी ख़ैरात खां भलो ॿियो को सदको, ॿियो को अजर जो कमु आहे ई कोन्हे को। जेको माण्हू पाणी ख़ैरात करे, पाणी पीआरे, कंहिं प्यासे जिगर खे रॼाए त अल्लाह ताला उनजो अहिड़ो उनखे अजुर ऐं सवाब अता फरमाईंदो जो अल्लाह जो हबीब थो फरमाए इन खां भली ॿी का ख़ैरात आहे ई कोन्हे का। हता के माण्हू त माण्हू आहिनि, पर तव्हां जेकॾहिं के जानवर खे पाणी पीआरियो न त जानवर पाणी पीअंदो, अल्लाह उनजे सदके तव्हांखे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त हिकिड़ो माण्हू हुजे, यमशी बितरीकिन इश्तद अलैहिल हर, गर्मी जे करे उनखे उञ लॻी, प्यास लॻी, पोइ हिकिड़ो खूह ॾिठईं, उन खूह में लही वियो, हेठि ओनो खूह हुयो, उन में पाणी पीतईं। पोइ ॿाहिरि निकितो त ॾिठईं त हिकिड़ो कुतो आहे, कुतो हैवान कुतो आहे, उहो उञ जे करे, गर्मी जी शिदत हुई, उञ जे करे के आली मिटी हुई, उन में वात पियो विझे त उन मां मूंखे पाणी मिले, उञ लहे। आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो हिन माण्हू उन कुते जी उञ महसूस कई, जे एतिरो मूंखे उञ लॻी, मुंहिंजो छा हाल हुयो, हिन वीचारे जानवर जो छा हाल हूंदो। पोइ खूह में लही वियो, पेरनि में मोज़ो पातल हुयसि चमड़े जो, उन में पाणी भरी पोइ वात में विधई, पोइ खूह ते वरी ॿाहिरि चढ़ी आयो, उन मोज़े जे ज़रिए उन कुते खे पाणी पीआरियईं। हिकिड़ो दफ़ो पीआरियईं, वरी ॿियो दफ़ो पीआरियईं, तां जो उन कुते जी उञ लही वई। साईं फरमा हत्ता रखी फसकल कल्ब, एस्ताणी जो उन कुते जी उञ लही वई, फशकर अल्लाहु लहू, पोइ इन अल्लाह जो शुक्र कयो त इन जानवर जी जान बची पई आहे। आका करीम फरमायो फगफर लहू, अल्लाह ताला उन हिकिड़े अमल जे सदके उन जा हर ई गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾिया। वरी जो सुभान अल्लाह। कालू या रसूल अल्लाह इन लना फिल बहाइमिल अजरुन, या रसूल अल्लाह जानवरनि सां ख़िदमत वारो अमल कयूं, उन्हनि खे पाणी पीआरियूं, उन्हनि खे असां खारायूं पीआरियूं, छा उन में भला अल्लाह ताला असांजे लाइ अजर रखे हा? साईं फरमायो फी कुल्ल कबदिन रतबतिन अजरुन, हर प्यासे जिगर खे रॼाइण में अल्लाह तव्हांजे लाइ अजर रखायो आहे। सुभान अल्लाह। ऐं साईं फरमायो, हा हिकिड़ो साहबी आयो, अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह इन्नी अंज़ा फी हाउदी, मूं हिकिड़ो खूह खोटायो आहे ऐं उनखे बंदि ॾियारियो अथमि, उन में पाणी भरींदो आहियां त जीअं पंहिंजे जानवरनि खे, उठनि ॿकरियुनि जानवरनि खे उन मां पाणी पीआरियां। आका या रसूल अल्लाह, को उठ
रद अलैया बईरुन लिगैरि, ॿियनि जा उठ पे भॼंदा डुकंदा अचे उन मुंहिंजे खूह ते पहुचंदा आहिनि, उन मुंहिंजे हौज़ मां पीअंदा आहिनि। या रसूलल्लाह पोइ ॿियनि जा उठ पीअनि उनजो मूंखे अलाह ताला अजर अता फरमाईंदो? साईं फरमायो हाओ, जेकॾहिं ॿियो उठ अचे, को प्यासो जानवर अचे तुंहिंजे खूह मां पाणी पीए त इन प्यासे जिगर खे रॼाइण जे सदके अलाह तोखे वॾा अजर इनाम अता फरमाईंदो। अंदाज़ो लॻायो, हिकिड़ो जानवर आहे, उठ आहे, कुतो आहे, पखी परिंदा आहिनि, उहे अचे पाणी पीअनि त साईं फरमाइनि था अलाह ताला उन्हनि जे सदके बि तव्हांखे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। हिकिड़ो माण्हू आहे आका करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो, अचे अर्ज़ कयईं अख़बिरनी बिअमलिन युक़र्रिबुनी मिनल जन्नत, या रसूलल्लाह मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंजे करण सां अल्लाह मूंखे जन्नत जे क़रीब करे, व युबाइदुनी अनिन नार, ऐं जहन्नम खां अल्लाह मूंखे परे करे छॾे। अमल ॿुधायो जंहिंजे सदके मां जन्नत जे क़रीब थी वञा, जहन्नम खां परे थी वञा। साईं फरमायो औ हुमा आमलताक, साईं फरमायो इन ॻाल्हि तोखे परेशान कयो आहे त जन्नत जे वेझो अची जहन्नम खां परे थी वञी, इन तोखे परेशान कयो आहे? अर्ज़ की हाओ या रसूल अल्लाह, ॾाढो परेशान आहियां, हले जन्नत में कीअं वेंदुसि, हले दोज़ख खां कीअं निजात मिलंदी? साईं फरमायो पोइ तक़ूल अल अदल व तुतिल फदल, हिकिड़ो त अदुल कर ऐं जेको अल्लाह इज़ाफ़ो ॾिनो अथई उहो ख़ैरात कर। अल्लाह जे हबीब फरमायोसि अदुल कर, इंसाफ़ कर, ऐं जेको अल्लाह इज़ाफ़ी ॾिनो अथई उहो ख़ैरात कर। त चई या रसूलल्लाह वल्लाहि ला अस्ततीउ अन अक़ूल अल अदल कुल्ल साअतिन, या रसूलल्लाह अल्लाह जो कसम मां हर वक़्तु मां अदुल नथो करे सघां। ज़ालूं आहिनि, बचा ॿार आहिनि, उन्हनि में इंसाफ़ करणु ॾाढो ॾुखियो आहे, हर वक़्तु मां इंसाफ़ नथो करे सघां। अञा ॿियो को अमल ॿुधायो, वमा अस्ततीउ अन आतिल फदल, ऐं जेका इज़ाफ़ी शइ आहे उहा मां पंहिंजी ज़रूरत में रखां या ॿियनि खे ॾियां, इहा बि शइ कोन करे सघंदुसि। अदुल बि नथो करे सघां ऐं माण्हुनि में पंहिंजो इज़ाफ़ी शइ ख़ैरात बि नथो करे सघां। साईं फरमायो फतुतिमु तआम तुफ़्शी सलाम, पोइ माण्हुनि खे मानी खाराए सलाम घणो कर, जन्नत जे वेझो थी वेंदे, दोज़ख खां परे थी वेंदे। त हाज़ा ऐदन शदीदतुन, या रसूल अल्लाह मानी खाराइण बि ॾाढी ॾुखी शइ आहे, इहो वस में मुंहिंजे में न आहे, इहो बि अमल कोन करे सघंदुसि। सुभान अल्लाह, तवजो आहे तव्हांजो मुंहिंजो? असां वटि को अहिड़ो साहिल अचे त पहिरें धक ते भॼाईंदासीं, निभागा भेण अमल नथो करी, वरी 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 सुवाल थो करी कुर्बान मदीने वारे साईं जी तरबियत तां कुर्बान वञा, मुंहिंजे महबूब जी मोहब्बत तां कुर्बान वञा। जहिड़े अंदाज़ वारो तबियत रखण वारो माण्हू आहे, सोना हबीब उनजी तरबियत बि उन अंदाज़ में फरमाए रहिया आहे। हे अमल ॾुखियो अथई त हे कर, जे हे अमल ॾुखियो आहे त हीअं कर, हे नथो वणे त हीअं कर। साईं फरमाईंदा को न को अमल वञी करे त अलाह हुनखे बख़्शे माफ़ फरमाए छॾे। माना ॿिए जी बख़्शिश जो महबूबनि करीमनि खे हिर्स हूंदो हुयो। या रसूल अल्लाह मानी नथो कराए सघां, घणो सलाम मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। साईं फरमायोसि पोइ फहलक इबिलुन, तो वटि उठ आहे? उठ। हाओ या रसूल अल्लाह, उठ आहे। फंजुर इला बईरिन मिन इबलिक व सिकाइन सुम्मा अमिद इला अहल बैतिन ला यशरबून अल मा, वञे पंहिंजे उठ ते हिकिड़ो मशकीज़ो रख, पाणी जी खली, चमड़े जी जेका पुराणे दौर जी हूंदी, साईं फरमाए उहा खली रख, ऐं वञी ॾिस त जंहिं इलाइक़े में पाणी माण्हुनि ताईं नथो पहुचे, पाणी पीअनि था उन्हनि ताईं पाणी पीअण जो नथो पहुचे, ला यशरबून अल मा इल्ला ग़िबा, हिकिड़ो ॾींहुं पीअनि था, वरी ॿिए ॾींहुं वरी पाणी भरण जे लाइ महिनत कंदा, तूं वञ ऐं उन्हनि ताईं पाणी पहुचा, उन्हनि खे उन्हनि जी उञ लाइ। फला अल्लक ला यहलिकु बईरुक वला यनखरिकु सिकाउक हत्ता तजिब लकल जन्नत, फरमायो तुंहिंजो उठ कुराड़ो न थींदो, तुंहिंजी खली पुराणी थी फाटंदी कोन, उन खां अॻु में अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत खे वाजिब फरमाए छॾींदो। माना तूं जेको वेंदे न उठ थकिजी पवंदो, या कुराड़ो थी वेंदो, या वॾो थी वेंदो, या खली जेका आहे उहा पाणी पियारण वारी, पाणी जो कूलर पुराणो थी वेंदो, टुटी पवंदो, फाटी पवंदो, उहो उन खां अॻु में अल्लाह ताला तुंहिंजे लाइ जन्नत वाजिब करे छॾींदो। फंतलकल आराबी युकब्बिरु, साईं जन इहा ॻाल्हि जो चयसि त उहो आराबी ॿाराड़ी जो वॾे आवाज़ अचे अल्लाहु अकबर, बसि या रसूल अल्लाह मुंहिंजे लाइ इहो अमल काफ़ी आहे, ॿिया अमल कोन था थियनि, इहो काफ़ी आहे। पोइ निकितो ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इजाज़त वठी निकितो, पोइ माण्हुनि खे पाणी पियारींदो हुयो। ताज साहबी चवंदा हत्ता कुतिल शहीद आहे, अल्लाह ताला उन अमल जे सदके उनखे शहादत वारो मौत नसीब फरमायो।
शहीद शहादत जे दर्जे ते वञी फ़ाइज़ हो। यानी पाणी प्यारे साईं फरमायो त इहो हिकिड़ो त जन्नत वाजिब कंदो, ॿियो तव्हांजे लाइ जन्नत जी वाट आसान कंदो, तव्हांजे लाइ अमलनि जो शौक़ पैदा कराईंदो, ऐं तव्हांजी पछाड़ी पाणी जी ख़ैरात अहिड़ी शइ आहे जो तव्हांजी पछाड़ी अल्लाह ताला तमामु भली बणाए छॾींदो। मुसीबतुनि में मरे, सकरात जे गरगरनि में मरे, दुनिया जूं मुसीबतूं सिर ते खणी पोइ माण्हू मरे, अले कलमो नसीब थिए अले न थिए, पर साईं जन हींअर हिन में इशारो ॾिनो पाणी जी ख़ैरात कयो, अल्लाह ताला तव्हांजो मौत ॾाढो भलो बणाए छॾींदो। असांजा क़िबला आलम क़िबला मुर्शिद दिलबर साईं हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदा आहिनि। साईं फरमायो त सऊदी अरब में उते हिकिड़े माण्हू मूंखे इहो वाक़ियो ॿुधायो त मिस्र में हिकिड़ो माण्हू हुयो जेको कफ़न जी ख़ैरात कंदो हुयो। कफ़न माण्हू मशहूरु हुयो, बाबा जेको मरी वञे उहो कफ़न मूंखां वठी वञे, पंहिंजे मैयत जो फी सबीलिल्लाह कफ़न मां उनखे ॾींदुसि। उनजी ज़ाल उनखे वरी शौक़ु हूंदो हुयो मानी ऐं पाणीअ जी ख़ैरात कंदी हुई, पाणी जूं सबीलूं लॻाईंदी, रस्ते ते पाणी जा कूलर रखाईंदी हुई, ग़रीब मिसकीननि जे लाइ नलका लॻाईंदी, खूह खोटाईंदी हुई। मुश्क चवंदो मां हे महांगा भला कफ़न वठी ख़ैरात कयां थो, इहे ख़ैरात भली आहे न, बसि इहा काफ़ी आहे, तूं इहो पाणी जी ख़ैरात छा लाइ थी करे? चईंदो न बाबा मुंहिंजे लाइ तूं पंहिंजो अमल कर, मां पंहिंजो अमल थी कयां। पोइ उहो माण्हू हिकिड़े ॾींहुं ॾिहाड़े सुतो पियो हुयो, ख़्वाब में ॾिसे थो त क़यामत क़ाइमु थी वई आहे, क़यामत क़ाइमु थी आहे ऐं जहन्नम जी बाहि हिन ॾे वधंदी थी अचे। हिन जे हथ में उहे कफ़न आहिनि जेके ख़ैरात पियो करे, हीअं कफ़न उछलाए थो त तीअं बाहि भड़के थी, वरी हे कफ़न उछलाए थो, थोरी देरि जे लाइ बाहि हटी थी वञे, वरी उन कफ़न खे बाहि साड़े थी, वरी बाहि वधंदी थी वञे, तव्हांजो उहा बाहि हुनजे वेझो अची पहुती आहे। पोइ ॾिसे थो त उहा हुनजी ज़ाल पाणीअ जो जग, पाणी जो मट या पाणी जो थांव हुजेसि, उहो हीअं हारियो अथई त उहा जेका बाहि हिन ते वेझो पई अचे उहा बाहि हुनजे पाणी हारण सां उझामी वई। अखि खोली वियसि, चई त जे गरदियाणी वाक़ई जेको तुंहिंजो अमल आहे उहो भलो आहे, मूंखे अलाह अॼु ॾेखारियो आहे त पाणी जी ख़ैरात जहन्नम जी बाहि खे हटाए मेटाए विसाए छॾींदी आहे। सम्झो था? साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी हदीस आहे, साईं फरमायो अन रजुलैन सलका मफाज़तन, ॿ ॼणा मर्द हुया, हिकिड़ो आबिद हुयो, ॿियो गुनहगार हुयो, बदकार माण्हू हुयो, ॿियो इबादत गुज़ार नेक साले बानो हुयो। हिकिड़े रेगिस्तान मां सफ़र कंदा पिया अचनि, तवजह ॾियो, रेगिस्तान हुयो उन मां सफ़र कंदा अचनि पिया, पोइ उते को पाणी कोन हुयो, उन ज़रूरत जो जेको सामान पाणी हुयो उहो गॾु हुयनि। पोइ जेको आबिद हुयो, इबादत गुज़ार हुयो, अल्लाह वारो हुयो, उन जो पाणी ख़तमु थी वियो। हिन गुनहगार वटि थोरो पाणी हुयो, पोइ हुन आबिद जेको हुयो, नबी साईं फरमायो उन जे करे प्यास जे करे अहिड़ी शिद्दत उन जे मथां थी जो उहो बेहोश थी हेठि किरी पियो, बेहोश थी। इबादत गुज़ार जेको हुयो उन जे करे बेहोश थी किरी पियो। हिन गुनहगार बानो जेको हुयो, बदकार हुयो, उनखे ख़्यालु आयो इन मात हाज़ल अब्द साल अतशन व मई माउन, हे उन जे करे मरे थो ऐं मूं वटि पाणी पियो आहे, जेकॾहिं मां पंहिंजो पाणी हिन खे पीआरण जे लाइ ॾींदुसि त मां उन मरी वेंदुसि, मां प्यास में मरी वेंदुसि। हाणे हिन जी हयाती बचायां या पंहिंजी हयाती बचायां? पोइ हिन जे दिलि में ख़्यालु आयो त बसि अल्लाह ते भरोसो रखे हिन आबिद खे पाणी पीआरियां थो, हिन जी मदद थो कयां। महबूबन करीमन साहब फरमाया फतवक्कल अल्लाह व सिकाहु व अज़म फरश अलैहि मिन माइन व सकाहु। हिन छा कयो जो अल्लाह ते भरोसो रखे, पोइ पुर उम्मीद पुर अज़म थी पाणी जो ढुक भरे उन ते छंडा हई, उन जे मुंहं ते छंडा हई, उनखे पाणी पीआरी, उन जी जान बची वई। आबिद जेको हुयो पाणी पीआरीसि, उन जी जान बची वई। मदीने वारे साईं फरमायो पोइ जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थियो, हशर जे मैदान में उहो जेको बदकार हुयो, गुनहगार हुयो, उन जे गुनाहनि उनखे जहन्नमी बणाए छॾियो। हिसाब किताब थियो, पोइ मलाइक उनखे पकड़े दोज़ख ॾे वठी पिया वञनि। जीअं वठियो पिया वञनि त हिन जी नज़र उन आबिद ते पई जंहिंखे रेगिस्तान में उन पाणी पीआरियो हुयो। महशर जे मैदान में मलाइकनि हिन खे जहन्नम जे ज़ंजीरनि में जकड़ियो ऐं दोज़ख ॾे वठियो पिया वञनि। अचानक हिन जी नज़र उन नौजवान ते पई, उन माण्हू उन आबिद ते पई। उन हिनखे चयो त अम्मा तारीफ़ुनी, मूंखे सुञाणी थो मां केरु आहियां, मूंखे ॼाणी थो?
त वमन अंत उन आबिद चयोसि केरु आहीं तूं, मां तोखे नथो सुञाणा। चई नथो सुञाणी, फलाणे ॾींहं ते असां हिकिड़े रेगिस्तान में सफ़र पिया कयूं, पोइ तोखे उञ लॻी हुई, तूं उञ जे करे मरी पियो, तुंहिंजो साह पियो वञे, मूं पंहिंजो पाणी तोखे पियारियो ऐं तो पाणी पीतो तुंहिंजी जान बची पई, मां उहो आहियां। त उहो आबिद, उहो अलाह वारो, उहो साले बानो चवंदो हाओ हाओ मूं तोखे सुञातो, तूं वाक़ई मुंहिंजी जान बचाए। पोइ मलाइकनि खे चवंदो बीहो किफ़ू, पोइ मलाइक बीह रहंदा। हे वेंदो अलाह जे हुज़ूर में चवंदो मुंहिंजा मौला या रब्बे कद अरफ़्त यदहू व कैफ़ आसरनी अला नफ़्सी, हे मुंहिंजा मौला तोखे ख़बर आहे न हिन माण्हू मुंहिंजी जान बचाई हुई, हिन मूंखे पाणी पियारियो हुयो, मां मरां पियो, मुंहिंजो साह पियो वञे, हिन मूंखे पाणी पियारियो हुयो। मौला हिब होली, अॼु इहो माण्हू मुंहिंजे हवाले कर। आहे गुनहगार, जन्नत में हिन जो हिस्सो न आहे, जन्नत में हिन जे लाइ कुझु लिखियल न आहे, मौला पर इहो मुंहिंजे हवाले कर। रब फरमाईंदुसि हुअ लक, इहो तोखे मूं तोहफ़ो में ॾेई छॾियो, इहो मुंहिंजे तरफ़ां हिबो आहे। पोइ उनखे वठी फयजीउ फयाख़ुज़ बियदिही यद अखीह फयुदखिलुहुल जन्नह, पाण सां गॾु उनखे जन्नत में वठी वेंदो। हुन जे लाइ जन्नत लिखियल कोन हुई, पंहिंजे उहो आबिद सगोरो हुनजो पाणी पियारियोसि न, उनजे सदके पंहिंजे हिसे जी जन्नत जो कुझु हिसो उनखे अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। हिकिड़ो हिन मां हिकिड़ी ख़बर पई त पाणी केॾो वॾो भलो अमल आहे, कि पाणी कंहिंखे माण्हू कंहिंखे पाणी पियारे त उहो क़यामत जे ॾिहाड़े माण्हू खे जहन्नम जी बाहि खां बचाईंदो। इन ई तरह जी ॿी हदीस आहे, पोइ तशरीह कयां थो। साईं फरमायो त अन रजुलन मिन अहलिल जन्नति युशरिफु यौमल क़यामति अला अहलिन नार, हिकिड़ो मर्द हूंदो जन्नतियुनि मंझां, उहो अलाह ताला हुनखे जन्नत जो शरफ ॾींदो। पोइ क़यामत जे ॾिहाड़े उहो ईंदो त जहन्नम जी बाहि खां गुज़रंदो, पोइ जहन्नम में झाती पाईंदो त कहिड़ा माण्हू सड़नि था, कहिड़नि माण्हुनि खे अलाह अज़ाब थो ॾे। पोइ जीअं जो जहन्नम में झाती पाईंदो त दोज़ख में हिकिड़ो माण्हू सड़ंदड़ हूंदो, दोज़ख में हिकिड़ो माण्हू जलंदड़ हूंदो, रड़ कंदो या फुलान हल तारीफ़ुनी, ओ अल्लाह वारा, ओ जन्नती, तूं सुञाणी तो मां केरु आहियां, मूंखे ॼाणी तो मां केरु आहियां। ला वल्लाहि मां आरिफ़ुक मन अंत, उहो अल्लाह वारो चवंदो मूंखे ख़बर न आहे तूं केरु आहीं, मां नथो सुञाणा। चवंदो अना अल्लज़ी मररतु बी फि दुनिया फस्तस्कैतनी शरबतम मिन माइन फसकैतुक, तूं ॾिस सुञाण मां उहो आहियां जो फिलाणे ॾींहुं दुनिया में तूं प्यासो हुए, मूं तोखे पाणी जो ढुक पियारियो हुयो, हिकिड़ो ढुक पाणी जो पियारियो हुयो मां। अरफ़्तो बुज़ुर्ग चवंदुसि हाओ हाओ सुञातो माए, सुञातो माए, वाक़ई तो मूंखे पाणी पियारियो हुयो। पोइ माण्हू चवंदुसि हाणे महिरबानी कर फशफली बिहा इंद रब्बिक, पंहिंजे रब वटि मुंहिंजी सिफारिश कर, मुंहिंजी शिफ़ाअत कर, मूंखे जहन्नम मां कढाए। अल्लाह ताला खे अर्ज़ कंदो मुंहिंजा मौला हे जेको बानो जहन्नम में विधो अथई न, मां वियुसि दोज़ख में, हुन मूंखे पंहिंजो तारुफ़ करायो मौला। पोइ इहो माण्हू उहो हुआ जंहिं दुनिया में मूंखे पाणी पियारियो हुयो, मुंहिंजी उञ लाथी हुई, मूंखे पाणी पियारियो हुई, मूंखे बख़्शो अथई, मूंखे पाणी पियारण वारो छॾ त मां हुनखे जन्नत में वठी वञा। फयअमुरु बिही फयुख़रिजु मिनन नार, अल्लाह अमुर ॾींदुसि कढीसि पाण सां गॾु जन्नत मां, जहन्नम मां कढी हिनखे जन्नत में वठी वञ, पाणी पियारण जे सदके। अब सम्झो था अलाए कोन था सम्झो, हिकिड़ो गिलास पाणी जो के अल्लाह वारे के साले बाने खे पियारियईं, हिकिड़ो गिलास के प्यासे खे पियारियईं, अल्लाह ताला उन गिलास पाणी पियारण जे सदके उनखे जहन्नम मां आज़ादी अता करे छॾींदो। सम्झो था। ऐं साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, इहो न सिर्फ़ माण्हू पाण खे फ़ाइदो थो पहुचाए, पाणी जी ख़ैरात पंहिंजी ज़ात खे, पंहिंजी ज़िंदगी बचाइण जे लाइ, पंहिंजी जान बचाइण जे लाइ पाणी जी ख़ैरात भली आहे। पर जेकर तव्हां मां को माण्हू फौत थी वञे, क़ब्र में वञी पवे, मरी वञे, तव्हांजो अबो आहे, तव्हांजी अम्मा आहे, तव्हांजो भाउ आहे, तव्हांजो अज़ीज़ आहे, तव्हांजो मिट माइट आहे, वफ़ात करे वञे, उन जे लाइ तव्हां पाणी जी ख़ैरात ईसाले सवाब कयो त उहा बि उन जे क़ब्र में पहुचे थी, अल्लाह ताला उन जो अजुर ऐं सवाब उनखे अता फरमाईंदो। हज़रत सईदना अनस बिन मालिक जो फरमाए त मूं साईं खे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इन उम्मी तुवफ़ियत वलम तूसे, या रसूल अल्लाह मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई, उन का वसियत कोन कई हुई, मूंखे अहिड़ो को अमल ॿुधायो जंहिंसां मां पंहिंजी अम्मा खे क़ब्र में नफ़ो पहुचायां, अहिड़ो अमल ॿुधायो जंहिंजे करण सां मुंहिंजी अम्मा खे क़ब्र में नफ़ो पहुचे। साईं फरमायो हाओ व अलैका बिल मां, तूं पाणी जी ख़ैरात कर, अल्लाह ताला तुंहिंजी अम्मा खे जी क़ब्र खे जन्नत जो बाग बणाए छॾींदो। ॿियो सहाबी हज़रत सईदना साद
रज़ियल्लाहु ताला अन्हु सअद बिन उबादा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में आयो अचे अर्ज कई सैयदना सअद या रसूल अल्लाह इन उम्मी मातत फअय्यु सदक़ता अफज़ल हबीब मुंहिंजी अम्मा वफ़ात करे वई आहे पोइ उनखे क़ब्र में नफ़ो पहुचाइण चाहियां थो कहिड़ो अमल आहे कहिड़ो सदको आहे जो मुंहिंजी अम्मा खे क़ब्र में फ़ाइदो पहुचे साईं फरमायो अलमा पाणी जी ख़ैरात कर पाणी जी ख़ैरात कर अल्लाह तुंहिंजी अम्मा जी बख़्शिश कंदो फहफ़र बेरा पोइ हुन छा कयो हज़रत सैयद पंहिंजी माउ जे लाइ हिकिड़ो खूह खोटराई मदीने में पोइ हुन ते लिखी छॾे लिखराई खूह जे मथां दीवार ॾियारे लिखराई हाज़ल बेर ले उम्मे सअदिन हे खूह मुंहिंजी माउ सअद जी माउ जे लाइ वक़ुफ़ थियल आहे लिखराए छॾे पोइ मदीने जा माण्हू हुन मां पाणी पीअंदा हुया पीअंदा रहिया उहो खूह मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं मौजूदु आहे हाणे सऊदी हुकूमत ढकाए छॾियो माना 1400 सालनि ताईं अल्लाह ताला हुनजी माउ खे क़ब्र में सअद जी माउ खे अजर ऐं सवाब पहुचाए पियो ईसाले सवाब हिन मां त ईसाले सवाब जी ख़बर पई ऐं महबूबन करीमन दर्स ॾिनो जे ईसाले सवाब करणो आहे पंहिंजे बचनि जे लाइ पंहिंजे औलाद जे लाइ या पंहिंजी माउ जे लाइ पंहिंजे वॾनि जे लाइ जेके फ़ौत थी विया आहिनि उन्हनि जे लाइ ईसाले सवाब कयो था त उन जे लाइ मानी ऐं पाणी जी ख़ैरात सभिनी खां भलो ईसाले सवाब आहे सम्झो था ऐं हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन हफ़र माअन जे माण्हू पाणीअ जो खूह खोटरायो लम तशरिब मिन्हु कबिदुन हर्रा मिन जिन्निन वला इंसिन वला ताइरिन उन मां खूह खोटराई पोइ उन मां हर प्यासो जिगर पाणी पीए थो जिन आहिनि इंसान आहिनि पखी परिंदा आहिनि जानवर आहिनि पाणी पीअंदा इल्ला अजरहुल्लाहु यौमल क़ियामा जेतिरा माण्हू पाणी पीअंदा हर हर प्यासे जिगर जे प्यास लहण जो अजुर क़यामत जे ॾियारे अल्लाह तव्हांखे अता फरमाईंदो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां पाणी पीआरियो खूह खोटरायो था या पाणी पीआरियो था रुगी त माण्हू नथा पीअनि उन मां जिन बि पीअंदा आहिनि उन मां हैवान बि पीअंदा आहिनि पखी पीअंदा आहिनि ऐं उनजो अजुर अल्लाह तव्हांजे लाइ लिखंदो रहे थो आख़िरी हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां हज़रत सईदना इब्न मुबारक हदीस जो वॾो मुहद्दिस थी गुज़रियो आहे वॾो शेखुल हदीस बि आहे ऐं वॾो अल्लाह जो कामिल वली हुयो माण्हू आयो हज़रत सईदना इब्न मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु वटि ऐं अचे चई त साईं मां 7 साल थी विया आहिनि मुंहिंजे जिस्म में फट थी विया आहिनि साईं उहे फट छुटनि नथा अहिड़ी बीमारी में मुब्तला थियो आहे तबीबनि खे ॾेखारियो आहे आलज बि अनवाइल इलाज वॾा वॾा तरह तरह जा इलाज कराया आहिनि पर उन्हनि इलाजनि जो मूंखे ज़र्रे बराबरि फ़ाइदो नथो पहुचे उनजो फ़ाइदो मूंखे कोन पहुतो आहे कि भला मूंखे को ॾस ॾियो जंहिंसां मूंखे हिन बीमारी मां अल्लाह ताला निजात अता फरमाए हज़रत सैयदना इब्न मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायोसि वञ ऐं अहिड़ी जॻह ते जिथे माण्हुनि खे पाणी जी ज़रूरत आहे न उते उन्हनि जे पीअण जे पाणी जो बंदोबस्तु करायो जीअं नलको लॻाइणो हूंदो आहे हैंड पंप लॻायो खूह खोटरायो पाणी जी सबील लॻायो हज़रत इब्न मुबारक फरमायो त वञ ऐं वञी पाणी जी सबील लॻा उहो माण्हू वियो उन हिकु 2-3 जायुनि ते ॾिठई पाणी जी ज़रूरत आहे तलाश कयूं उते पाणी जा खूह खोटराई पाणी पीअण जो बंदोबस्तु कराई चए थो बसि पाणी जा खूह लॻायमि युमसिकु अन दम फफ़अल रजुल फबरअ हुन वञी पाणी खोटरायो हज़रत इब्न मुबारक फरमायो हेॾा पाणी जा चश्मा निकिरंदा हेॾा तुंहिंजो रत वेहण बंदि थी वेंदो जेको रत वहे थो गंदगी निकिरे थी बंदि थी वेंदई उहो माण्हू वियो ईअं कयईं अल्लाह ताला इन अमल जे सदके उनजी बीमारियुनि खे ख़तमु फरमाए छॾियो उनजो इलाज फरमाए छॾियो माना पाणी जी ख़ैरात बीमारियुनि जो इलाज आहे साईं गरीबन फरमायो सदको कयो सदको बीमारियुनि जो इलाज आहे ॿिया सदका असां वारी साईं मुंहिंजा ॿकर ज़िबह कंदासीं या देग लाहींदासीं ॿिया कम कंदासीं पर मदीने वारे साईं सेखारियो आहे सदको पंहिंजी जान जो पाणी जे ज़रिए कयो इहो तव्हांजे लाइ जल्द पाहे पुर असर आहे ऐं जल्दी सेहत ॾियण वारो सदको आहे अल्लाह ताला शाल असांखे मदीने वारे साईं जी सुन्नतुनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए रहमतिक या अरहमर राहिमीन